अस्सलाम वालेकुम। टाइम थिया सुबुह जा 11 ऐं ॾींहुं आहे सैटरडे, तारीख़ आहे 26 दिसंबर। कमु वारी मासी हली वई कमु करे, उन खां पोइ भाॼी वारो आयो, उन खां कुझु भाॼी वठी कमु ऐं हिते उहो ई सीन आहे जेको हर रोज़ु सुबुह जो हूंदो आहे। ऐं बसरनि जी जेका बास्केट आहे उन में काफ़ी कचिरो जमा थियल आहे, त इनखे हाणे साफ़ु करे पोइ इन में बसर लाहिबा ऐं उन खां पोइ कम जो सिलसिलो जीअं जीअं थींदो रहंदो तीअं तीअं तव्हां सां शेयर कबो। मुंहिंजी भेण हली वई सभिनि ऐं सुराण खे मंझंदि जे लाइ चांवर कढिया आहिनि, सिर्फ़ु मुंहिंजा ऐं सुराण जा। इहे पचाईंदासीं बोड़ भाॼी, कुझु न कुझु बचियो पियो आहे छो त कल्ह असां काफ़ी शयूं पचायूं। कमु वारी माई खे सवेर मानी पचाए ॾेई छॾीसीं, त उनजो असांखे हाणे इंतज़ारु न आहे। बसि असां ॿई ॼणियूं आहियूं ऐं सॼो ॾींहुं कीअं थो गुज़रे उहो तव्हां सां शेयर था कयूं। जेको बिह कटिया हुआ सन्हा सन्हा, उन्हनि जा अजीब क़िस्म जा पकोड़ा ठाहिया अथई ऐं ॾाढा मज़ेदार। ऐं हाणे मां इहे टेस्ट कंदमि। सो कल्ह वारे व्लॉग में त जेको आहे शेयर न थी सघिया, इन करे इहो क्लिप मां हिन अॼु वारे व्लॉग में शेयर थी कयां तव्हां सां। टाइम थियो 12 ऐं इलाही ॾींहंनि खां जॾहिं खां मुंहिंजी भेण आई त मां का वीडियो एडिट न कई, जेके अपलोड बि कयां पई त उन में कुझु न कुझु कमु छॾे पई ॾियां, कंहिंमें टैग्स न लॻियल हुया, कुझु मतिलबु टेक्निकल ॻाल्हियूं रहियल हुयूं, त उहे मां सभु वेही कलाकु पूरो कंप्यूटर ते कमु कयो। उन में मूंखे काफ़ी सारो टाइम लॻी वियो ऐं वाइदे जे मुताबिक़ मां राति जो हिकिड़ी पंहिंजी एम्ब्रॉयडरी जी वीडियो शेयर कई। उन में मूंखे पाण खे थोरी ख़ामी लॻी, पर इनशाला ॿिए में इहा न थींदी। ॿियूं बि मां 2-3 वीडियो ठाहे चुकी आहियां डिफरेंट टाकनि जूं, उहे बि मां कोशिशि कंदमि जल्दी जल्दी शेयर कयां, छो त वीडियोज़ ठाहिण खां पोइ न उहो रखणु पाण वटि स्टोर करणु हिकिड़ी मुसीबत हूंदी आहे ऐं मां चाहींदी आहियां सभिनी ताईं कमु पहुची वञे। जॾहिं पहुचाइणो ई आहे त पोइ देरि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तंहिंजे करे उहे मां थी सघे थो रोज़ु हिकिड़ी करे मां उहे 3-4 ठाहियूं आहिनि। चइनि मां हिकिड़ी मां शेयर करे चुकी आहियां, 3 जेके आहिनि मूं वटि आहिनि पयल, त हिकिड़ी रोज़ु मां शेयर कंदमि। अॼु बि इनशाला तव्हां ॾिसी सघंदव हिकिड़ी वीडियो, या मे बी हिन व्लॉग खां पहिरियों मां उहा वीडियो शेयर करे वठां। सो सुठो थो लॻे मूंखे ॾाढो। मां ट्राए कयो, पाण बि पंहिंजी वीडियो ॾिठमि, थोरी घणी ख़ामी जेका पहिरीं वीडियो में मूंखे नज़र आई चेन स्टिच वारे में, त उहो मां कोशिशि कया त उहा ॿियनि में न थिए। सो इहो सिलसिलो जारी आहे ऐं सभिनि हली वई अॼु सुबुह सवेर निकिता आहिनि उहे ऐं हाणे रूटीन ते अची वई ज़िंदगी, रोज़मर्रा जा कम थींदा। ऐं अॼु मां चाहियां थी कुझु सुराण जो तव्हां सां मां भर्त शेयर कंदमि, ऐं छो त उन इलाही अरसे खां कुझु शयूं भरे रखियूं आहिनि त उन जूं फ्रेम न करायूं। हैदराबाद में हुआसीं त असांजो फ्रेम वारो हूंदो हुओ हिकिड़ो सदर में, उन खां कराईंदा हुआसीं, पर हिते हाणे एॾो परे परे आहे हर शइ, त 2-3 महीना पहिरियों मां हितां संडे बाज़ार मां वठी आई हुअमि फ्रेम्स, उहे मां तव्हां सां शेयर बि कया हुआ। त अॼु मां चाहियां थी त सुराण जा जेके बि एम्ब्रॉयडरी आहे उन्हनि खे मां फ्रेम में हणंदमि, तव्हां सां शेयर बि कंदमि। उन खां पोइ जॾहिं मुंहिंजे कमरे में लॻंदा त उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदमि। त अॼु जो मेन कमु इहो आहे, बाक़ी नंढा नंढा कम त थींदा ई रहंदा। ऐं उन खां अलावा 2 ॾींहं मासी विच में वरी न आई, हुनजो ॿारु बीमार थी पियो, त मथां वारा प्लांट्स थोरा इग्नोर थिया। अॼु आई हुई त उनखे मां चयमि त पाणी ॾेई छॾिजांइ, सो अॼु मथे बि वेंदमि। ऐं मुंहिंजी भेण हली वई त हुनखां मां मथे कमरे जी बि सफ़ाई कराई माईअ खां चङी तरह, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एतिरा ॾींहं उहे हुया त मां हुनखां सफ़ाई न पई करायां। सो बहरहाल इहा ई ज़िंदगी आहे, इहो रोज़मर्रा जो कमकार आहे। कोशिशि कंदी रहंदमि त सुठे खां सुठो कुझु तव्हां सां शेयर कयां, कुझु अहिड़ो शेयर कयां जंहिंसां तव्हां मोटिवेट थियो, जंहिंमां तव्हांखे बि कमु करण जो हौसलो मिले, जज़्बो पैदा थिए। सो इहा सूरत हाल आहे। ऐं हाणे लॻंदासीं कम खे। पहिरियों ॾिसां थी फ्रेम्स कढां उनखां कपिड़ा वठां, उहे भरियल टुकर भर्त जा, ऐं उन खां पोइ तव्हां सां शेयर कयां थी। हे आहिनि सुराण जा भरियल कुझु पीसिस, नंढा नंढा हुन भरिया छो त उहो सिखे पई, त इन ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कोई वॾो प्रोजेक्ट न पई करे सघे। ऐं ॿियो त हुन रिलियूं इलाही ठाहियूं आहिनि ऐं हीअ एम्ब्रॉयडरी बि हुनजी थोरी घणी थियल आहे। सो हीअ नंढा नंढा कुझु पीसिस आहिनि जेके मां फ्रेम में कीअं हणंदमि उहो बि तव्हां सां शेयर कंदसि। मां क्रॉस स्टिच हिन जो भरियल आहे। असां सभिनीनि खे सुई धागे सां प्यार आहे, असां सभिनीनि खे शौक़ु आहे, असांखे वणंदो आहे, मज़ो ईंदो आहे जॾहिं असां टीवी ॾिसंदे ऐं फ़ुर्सत में, ख़ासि करे टीवी ॾिसंदे, त असां हे जेको आहे एम्ब्रॉयडरी कंदा आहियूं सभई ॼणियूं। हे 4 फ्रूट्स भरिया अथई, पीचिस, प्लम्स, चेरीज़, चौथों कहिड़ो आहे, पियर्स। ठीकु आहे। उनखां सवाइ जेको वॾो भरियो अथई उहो हिकिड़ो हे भरियो अथई, उहो सभिनी खां वॾो आहे। इन जे लाइ मां स्पेशली फ्रेम्स वठी आई आहियां, छो त हिते हिकु त फ्रेम ॾाढा महांगा थी विया आहिनि फ्रेम,
उहे बि महांगा थी विया आहिनि, हैदराबाद में बि थी विया हुआ। ऐं ॿियो त हिते हर शइ परे परे आहे, हर दुकानु परे परे आहे, त वेंदे वेंदे ईंदे वेंदे मुश्किल थी थिए। त इन करे मां संडे बाज़ार मां फ्रेम्स वठी आयमि, त हिननि खे मां हुन में हणंदमि। त हीअ अथसि हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट जेको हिन भरियो आहे। इन खां सवाइ नंढा नंढा 2-3 ॿिया बि अथसि, पर फ़िलहालु मूं चयोमांसि त हिननि खे पासे कर। जेके फ्रेम मां वठी आई आहियां, त जेके थोरियूं नुमाया शयूं आहिनि, हे सभिनी में बेस्ट आहे, छो त हे वॾो आहे साइज़ में। त उहे जेके नुमाया शयूं आहिनि उहे मां पहिरियों हणी वठंदमि। सो हाणे मां हिननि खे पहिरियों इस्त्री कंदमि, पोइ फ्रेम कीअं थी कयां, तव्हांजे साम्हूं थी कयां या फ्रेम करे तव्हां सां पोइ थी शेयर कयां, त उहो मां तव्हांखे पोइ ॾिसां थी त छा थी कयां, त उहो तव्हां सां मां शेयर कंदमि। हिकिड़ो ही फ्रेम खयों अथमि ब्रैंड न्यू, जेको मां शायदि 200 जो या 250 जो वठी आई हुअमि संडे बाज़ार मां। त ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे जॾहिं अहिड़ी पैकिंग में शयूं मिली वञनि। सो हिन में मां इहो फ्रेम हणण जी कोशिशि कयां थी। हीअ जेको भर्थ आहे, त ॾिसां थी त कीअं थी मां पाए सघां। ॾाढी ख़ुशि थी थियां मां, फाइनली तक़रीबन कलाकु मूंखे लॻो, छो त हे जेको फ्रेम में पेंटिंग विधियलु हुई त उहा फिक्स हुई, ज़ाहिर आहे हिननि पोयां अहिड़ो सील कयो हो, ऐं मां उहा सॼी सील खोली आहे ऐं उनखे पंहिंजो कपिड़ो विझी हिन में, ऐं उनखां पोइ वरी वापसि फ्रेम कयो अथमि। सो बहरहाल कामयाबु थी वियमि। त थोरो झोल आयो अथसि हिते, पर हाणे मां छा कयां, छो त प्रोफेशनल जेका कमु कनि था उहा ॿी ॻाल्हि आहे। मां बि कोशिशि त कई आहे सुठी हिकिड़ी, हाणे ॿियनि खे बि फ्रेम कयां थी जेके मां हिते इस्त्री करे रखिया आहिनि साइड ते। टाइम थियो 3:15। इन खां पहिरियों मां हिकिड़ो हे फ्रेम करे वियमि, इहो कंप्लीट थियो। काफ़ी टाइम थो लॻे हिननि ते, ऐं हीअ त मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। ऐं अञा सूरत हाल इहा आहे त मुंहिंजा सामान ऐं मुंहिंजो हिते हेठि टूल बैग पियो आहे, हिते फ्रेम्स पिया आहिनि, अञा ही पीसिस पिया आहिनि जेके मूंखे हिन फ्रेम्स में हणणा आहिनि। सो सोचां थी त हे 4 पिक्चर्स, हिन हिकिड़ो रेक्टेंगल वॾो आहे फ्रेम हिन में हणा, पर इन खां पहिरियों मां हिन खे खोले ॾिसंदमि ऐं शीशो साफ़ु करिणो आहे हिन जो, ऐं ॾिसूं त खुले कीअं थो। सो ईज़ी आहे, हिन जी बैक बिल्कुलु ईज़ी आहे। सो हाणे हिन खे मां कंदमि कंप्लीट, हुन खां पोइ तव्हां सां शेयर कंदसि। मूं सोचियो त हिकिड़ो तव्हांजे साम्हूं मां जेको आहे फ्रेम कयां, त केॾी महिनत थी लॻे। ही मूं ॾेखारियो तव्हांखे त पोयां खोलणु त ॾाढो आसानु हो, ठीकु आहे। सो ही हिन मां निकिरी आयो, खुली वियो, पर हिन खे जेको आहे हणणु ॾाढो मुश्किल आहे, माना टाइम टेकिंग आहे, त इन करे मूंखे ॾाढी देरि थी लॻे। हाणे ॾिसो हिन में हीअं उभरियल आहे, ॾिसो था हिन में ही नंढड़ा नंढड़ा जी 4 पावा लॻियल आहिनि। पोइ हिन में ही पियो, त उनखां पोइ जॾहिं हिन जी शिकिल आहे उहा हीअं थी। त मूंखे हिन जो स्टाइल एॾो सुठो लॻो, ऐं मां चाहियां थी त जेको मां हिन में जेको कुझु फ्रेम कयां थी उहो बि ईअं उभरियल हुजे। पर हाणे हिननि वटि जेको डिज़ाइन आहे उहो त हीअ हिकिड़ो सिंपल नंढिड़ो ट्री आहे, मूं वटि त इलाही वॾो डिज़ाइन आहे, त मां हिनखे पंहिंजे हिसाब सां कंदमि सेट। सो मूं खयों आहे ही हिकिड़ो पाठो, जेको हिन पाठे खां थोरो वॾो आहे, हिन खां थोरो वॾो पाठो खयों अथमि, ऐं उन ते मां पंहिंजे हिसाब सां हिननि खे कयो आहे सेट। ऐं हाणे मां पहिरियों हिननि जे हेठां थोरी थोरी ग्लू हणी वेंदमि, त जी ही खिसकनि न, हे घटि में घटि हिन ते फिक्स थी वञनि। त पोइ मां हिननि खे फोल्ड करे, ऐं पोइ तव्हां ॾिसो त मां कीअं थी हिननि खे सेट कयां। इहो ज़रूरी आहे, मूं चयो त ईअं ठाहींदी थी वञा, मां तव्हांखे ॾेखारियो ई न आहे त अहिड़े क़िस्म जा फ्रेम मां वठी त आई आहियां, पर उन्हनि ते महिनत केॾी थी लॻे, त हीअ आसानी सां बहरहाल कोन था थियनि। सो हाणे ही सम्झो सेट थी विया। हाणे हिननि जी हीअ किनारी मां हिन ते कंदमि, चिंबड़ाईंदमि, हिन ते ग्लू हणंदी वेंदमि, हे फिक्स थी वेंदो ग्लू सां। त ही बिल्कुलु तेसि ताईं ठीकु आहे जी, विच में थोरी थी रहे, छो त घणी जाइ असां हिनखे नथा ॾेई सघूं, त फ्रेम एॾो वॾो बि न आहे। ऐं वरी जेकॾहिं वेट कयां त भई जॾहिं ॿीहर वञा ॿियो फ्रेम वठी अचां, त पोइ हुन में ॾाढो टाइम लॻंदो। त इन करे मां चाहियां थी हिनखे हितां ई मां जेको आहे हिननि मां ई कमु पंहिंजो कढी वञा ऐं हिननि खे कंप्लीट करे वठां। अहिड़ी तरह सां हिन खे बि, ऐं ग्लू अञा जीअं त ताज़ी आहे, त थोरो घटि वधि बि थी वियो त मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए, मां हिन खे फ़ौरन सेट करे सिधो करे वठंदमि। ऐं जॾहिं ही फ्रेम थी वेंदो त ही सभु जेके आहिनि अंदरि बंदि थी वेंदा, उनखां पोइ त चुरण पुरण जो को मसइलो ई न थींदो। सो ठही ठुकी शइ खणी अचे भित ते हणणु ॾाढी आसानु आहे, पर हीअं ठाहिणु महिनत करणु, पर हिन जी वरी ख़ुशी बि थिए थी, हिन जो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे।
ॿुधाइजो सही तव्हांखे कीअं लॻो ऐं मां इन करे बि तव्हां सां शेयर थी कयां त मथां कंहिंखे आइडिया अचे। मूं त यकीन कयो त 1000 रुपया मूं पंहिंजे फ्रेम्स ते लॻाया आहिनि जॾहिं खां यानी मां सुगंध एम्ब्रॉयडरी कंदी या मां पाण एम्ब्रॉयडरी कंदी हुअमि त असां उहो फ्रेम वारे खे ॾेई ईंदा हुआसीं। इलाही फ्रेम्स मूं पाण बि सुठा सुठा डिज़ाइन कया। सो हाणे हिन खे असां बैक साइड ते वरी ग्लू हणंदासीं। तव्हांखे आइडिया अची वेंदो। एड्रेस लिखियलु आहे मुंहिंजे पुराणे घर जो जेको हाणे कंहिं कम जो न आहे। हीअ अमेरिका खां आयो हो पाठो। मां पंहिंजी हिकिड़ी फ्रेंड जो तव्हां सां ज़िक्र कयो कॉलिन, हीअ हिन दॿे में रांदिका विझी मोकिलिया हुआ। पर यकीन कयो हिन जो पाठो एतिरो त बहितरीनु हुयो जो मां कटण खां पोइ उनखे पीसिस करे पाण वटि संभाले रखियो आहे। ऐं जिते बि मूंखे कंहिं मज़बूत पाठे जी ज़रूरत हूंदी आहे न मां इहो पाठो कढंदी आहियां। इन करे न त इहो अमेरिका मां आयो मां ॾाढी इम्प्रेस थी थियां, न बिल्कुलु बि न। मां इन शयुनि खां मां इम्प्रेस न थींदी आहियां, पर हिन जी क्वालिटी आहे। ठीकु आहे न। सो हिन महिल मूंखे हिकिड़ो सख़्तु पाठो पियो खपे जेको टाइम सां गॾु गॾु लूज़ न थी वञे, नरम थी या लड़की न पए। तंहिंजे करे मां इहो कढी आई आहियां पाठो। सही आहे। सो हिननि खे कयूं था बंदि। ईअं मां हिन सॼे खे ग्लू हई आहे ऐं मां हिनखे फिक्स कंदमि। ॾिसो ही ग्लू सां सॼो चिंबड़ाए ऐं हिन जे बैक साइड ते बि जेतिरी गुंजाइश हुई मां हिनखे वराए छॾियो आहे। ऐं हाणे मां चाहियां थी त हे हिन जा जेके ॻंढ आहिनि इन्हनि ते कुझु हणा, हणा या न हणा कुझु सम्झ में नथो अचे, पर मुंहिंजे ख़्याल में ईअं काफ़ी सुठो थो लॻे, तंहिंजे करे नथी हणा। ऐं हिनखे मां पहिरियों मुंहिंजो इहो ख़्यालु हुयो त मां हिन ते कुझु हणंदमि, पर थोरो जीअं मां हीअं कैमरा में ॾिठुमि न त मूंखे लॻो त न ईअं ठीकु आहे। हाणे हिनखे मां हिन ते चिंबड़ाईंदमि। ठीकु आहे। हो थोरो नंढो आहे, हे मुंहिंजो जेको बोर्ड आहे थोरो वॾो आहे, त इनखे मां ग्लू हणी वेंदमि रैंडम हिते हुते। थोरो हिनखे असां फिक्स कंदासीं। ठीकु आहे। सो ॾिसणो पवंदो त बैलेंस हुजे हर पासे। सही आहे। फिक्स थी थोरी देरि छॾियांसि थी त हे हिन ते लॻी वञे। ग्लू अञा आली आहे, इन करे मां हिन ते रखी थी ॾिसां त बैलेंस आहे या न आहे। त जीअं जेकॾहिं घटि वधि हूंदो त हिनखे मां हाणे ई सिधो करे वठंदसि। फ़िलहालु फिक्स नथी कयांसि, फ़िलहालु हिनखे ॾिसां थी। मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी बैलेंस्ड आहे। सो हाणे मां हिनखे कंदमि फाइनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाल्लाह। हाणे ये हिन जा क्लिप्स ईंदा हेठि, हिन में क्लिप्स लॻल आहिनि, सॉफ्ट आहिनि काफ़ी। वरी मज़े जी ॻाल्हि त सॉफ्ट बि आहिनि ऐं मज़बूत बि आहिनि, यानी आराम सां जेके हिन फिक्स था थी वञनि, आराम सां हथ सां मूव था थियनि ऐं इलाही सारो हिन जो ॿार बि झले था वञनि, यानी ही खुलंदा न वापसि। सो हीअ डन लॻंदो हीअं सुठो आहे। सो जेकॾहिं मां चाहियां हा त हिन जे बैकग्राउंड वारो जेको वाइट आहे उनखे मां ॿियो को मथां पेपर चाढ़ियां हा, पर मूंखे ईअं ई सुठो पियो लॻे त हीअ कलर्स जेके आहिनि वाइट जे मथां थोरा वधीक नुमाया था थियनि। ॿुधाइजो साईं तव्हां कीअं थो लॻे। मां त ॾाढी ख़ुशि थी थियां, सची ॻाल्हि आहे, पंहिंजे हुन सियाणप सां त मां हुनखे सेम शेप में जेको हणण में कामयाबु थी वई आहियां जीअं ही फ्रेम पहिरियों खां लॻल हो। शाम जा 5 थिया आहिनि, मां नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी, ऐं मां हिते आई आहियां पंहिंजे लाइ चांहि थी ठाहियां। चांहि ठाहे हिते रखी वेंदमि, छो त मां तेज़ गरम चांहि न पीअंदी आहियां। चांहि ठाहे रखंदमि, पोइ मथे प्लांट जी जेका आहे ख़बरचार लही ईंदमि, पाणी वाणी चेक करे अचां उन्हनि जो। उनखां पोइ ॿाहिरि हेठि हिकिड़ी कुंडीअ में 2 गुल निकिता आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारियां थी। उहे नयूं जेके मां नंढड़ियूं कुंडियूं वठी आई हुअमि ऐं वॾियुनि में मां ट्रांसफ़र कया हुआ प्लांट्स। त हिकिड़ा त मथे कया हुआ, उन्हनि जो हाल वाल वठी था अचूं। हेठि वारनि में हिकिड़े में गुल निकिता आहिनि, सो उहो बि तव्हां सां मां शेयर थी कयां। जेसि ताईं मां इहो सॼो थी ईंदमि तेसि ताईं चांहि जेका आहे उहा मुंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ उनजो टेम्परेचर थी वेंदो।
चांहि ठही वई आहे हाणे जेसिताईं इहा थोड़ी हल्की थधी थिए त हलूं था तेसिताईं असां ॿाहिरि ऐं ॾिसूं था त मुंहिंजे ॿाहिरे वारे प्लांट में कहिड़ा गुल टिड़िया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं यकीन कयो मां हिननि जा पन बि ॻणींदी आहियां, गुल बि ॻणींदी आहियां। हीअ ॾिसो माशाअल्लाह, हीअ ॿ गुल, हे एॾा सुहिणा पिंक आहिनि जो हिन में फ़ोटो में नथा अचनि नज़र। हीअ प्लांट आहे सो हे जीअं जीअं हिकिड़ा हुयसि जॾहिं वठी आई हुअमि त हे ज़ाहिर ख़तमु थी विया, वरी ॿिया निकिता अथसि। त जीअं जीअं वॾी थी वेंदी त पोइ मां हिनखे हिते मथे रसी ॿधी ऐं चाढ़ींदमि वल खे। हे अलाए उर्दू में झुमका बेल चवंदा आहिनि शायदि, छो त अञा ई फुगनि वांगुरु गुल हूंदा आहिनि। सो हितां तव्हांखे ॾिसो पिंक ॾाढो प्यारो थो नज़र अचे, वेझो खां लाइट पियो लॻे। हाणे हलूं था मथे मथे अची हे अलाह जी कुदरत आहे, हे सुकिया बि न आहिनि, सड़िया बि न आहिनि, ग्रीन मां पिंक थी विया आहिनि जीअं मथे उस में आया आहिनि। ऐं हे गुल मां तव्हांखे ॾेखारिया हुआ पहिरियों, नंढा नंढड़ा फुटल हुया, हाणे काफ़ी माशाअल्लाह वॾड़ा थी विया आहिनि। ऐं हिन में बि जेको आहे ही निकिरनि था गुल, जीअं जीअं वॾा थींदा आहिनि त तीअं हिननि जो कलर चेंज थी वेंदो आहे। ऐं हिन में बि ॾिसो, हिन प्लांट में हीअ ॾिसो हीअ गुल पिया निकिरनि। हीअ जेका आहे वधे नथी पर ख़तमु बि न थी वई आहे। ऐं माशाअल्लाह हीअ प्लांट त मां रसीअ सां ॿधी रखियो, तव्हांखे सभु यादि हूंदो। हीअ रसी ॿधियल बसि, छो त हीअ बिल्कुलु किरे थो, हुन कुंडीअ खां वॾो थी वियो आहे। ऐं जॾहिं वञा हाणे हिकिड़े कम लाइ त न वञिबो न, 2-3 कम थियनि त पोइ वञा। ऐं मुंहिंजे ॻाढ़नि गुलनि जी बहार तव्हां ॾिसी सघो था। हे मुंहिंजे घर खां ॿाहिरि प्लांट लॻल आहे माशाअल्लाह। सो हाणे हलूं था हाणे हेठि, चांहि मुंहिंजो इंतज़ारु थी करे। टिप ऑफ द डे में अॼु हिकिड़ी तरकीब तव्हांखे ॿुधायां थी। गोश्त खे ॻाढ़ण जे लाइ, ख़ासि करे वॾो गोश्त बीफ खे ॻाढ़ण जे लाइ कचो पपीतो उन में विझिबो आहे। त जेकॾहिं तव्हां कचा पपीता वठी, नंढी साइज़ जा जेके सावा पपीता हूंदा आहिनि, उनखे खलनि सूधो कटियो, सुकायो ऐं पींहं पाउडर करे रखो। पोइ उनखे तव्हां थोरो थोरो पाउडर जेको आहे सीख कबाब ठाहियो या कचे कीमे जा कबाब ठाहियो या गोश्त ॻाढ़ण जे लाइ कंहिं बि सिलसिले में, त उन में उहो पाउडर इस्तेमालु कबो आहे। ऐं उन पाउडर खे सेफ़ रखण लाइ, महफ़ूज़ रखण लाइ उनखे आराम सां फ्रीज़ बि करे सघिजे थो। इहा हिकिड़ी बेस्ट तरकीब आहे। ख़ासि तौर ते जॾहिं क़ुर्बानी जी ईद ईंदी आहे त तव्हां ॾिसंदो त गाॾनि ते सब्ज़ी वारनि वटि कचा पपीता भरिया पिया हूंदा आहिनि। त जेकॾहिं असां उन ॾींहंनि में त आमतौर ते अवेलेबल हूंदा आहिनि क़ुर्बानी ॾींहंनि में, छो त जिते किथे गोश्त पचंदो हूंदो आहे। पर जेकॾहिं असां चाहियूं त असां वटि उन सीज़न खां अलावा बि हुजे त उहे नंढी साइज़ जा सावा कचा पपीता वठी कटे, सुकाए, पींहं पाउडर करे फ्रीज़ करे छॾियो, कंहिं बॉक्स में, कंहिं दॿे में, कंहिं बोतल में विझी, ज़रूरत जे वक़्तु पंहिंजी रेसिपी या गोश्त जी मिक़दार जे हिसाब सां जेतिरो खपे ओतिरो कढी इस्तेमालु कजे। सो इहा हुई अॼु जी टिप। अॼु जी चङी ॻाल्हि जे सिलसिले में हिकिड़ी चवंदा आहिनि त उहो की कजे जो मींहं वसंदे कमु अचे, या उहो की कजे जो आई वेल कमु अचे। हाणे उहा आई वेल या ॾुखी मींहं वसंदे जो वक़्तु जेको आहे उहो ॾुखियो वक़्तु हूंदो आहे। ठीकु आहे, का अहिड़ी वेल, का अहिड़ी महिल अची वञे जेका मुश्किल घड़ी हुजे असांजी ज़िंदगीअ में। मींहं वसण जी मुंद बि हिकिड़ी तरह सां मुश्किल घड़ी हूंदी आहे जो ॿाहिरि निकिरी न सघिबो आहे। उनखे इहो मिसाल ॾिनो वियो आहे कंहिं ॾुखे वक़्त सां। ठीकु आहे, यानी उन महिल इंसानु कुझु करे न सघंदो आहे, न ॿाहिरि निकिरंदो आहे, न कमकार थी सघंदो आहे। त आई वेल या मींहं वसंदी सां मुराद हिते आहे को ॾुखियो वक़्तु, का मुश्किल घड़ी। हाणे उन जे सिलसिले में छा करणु खपे असांखे? हिकु त इहो त बचति कजे त जीअं ॾुखे वक़्त में उहा असांखे कमु अची सघे। ठीकु आहे, मेन शइ आहे पैसो, पर पैसे खां अलावा बि घणी शयूं आहिनि। मिसाल जे तौर ते घरु किथां अगरि लीक थो थिए, किथां भॻो टुटो पियो आहे, त जेतिरो जल्दी थी सघे उनजी रिपेयर कराए वठिजे। का बीमारी आहे त जेतिरो जल्दी थिए उनजो इलाजु शुरू कराइजे। ईअं न थिए त वधी वञे ॻाल्हि ऐं पोइ असां पूरा न पइजी सघूं।
ऐं अहिड़ी तरह सां खोड़ सारा ज़िंदगी जा अहिड़ा मामला आहिनि जेके उथंदे ई थोरे पैमाने ते ई जॾहिं उहे मसइला हुजनि त उन्हनि खे हल करण जी पूरी कोशिशि करे छॾिजे। उन खां अलावा पैसो उहो त आहे ई आहे, उहा बचति इंसान वटि हुजणु ज़रूरी आहे त को ॾुखियो वक़्तु अचे त कंहिंजे अॻियां हथु न टंगणो पए, कंहिंखां घुरिणो न पए, कंहिंजी मुहताजी न कढणी पए, उनखे असां वटि एतिरी बचति हुजे त उहो असां जेको आहे ज़रूरत जे वक़्तु इस्तेमालु करे सघूं। या उन खां अलावा उहो की कजे जो आई वेल कमु अचे, पंहिंजा रवैया, पंहिंजा तालुकात अहिड़ा ठाहे रखो जो अलाह न करे जो तव्हां वटि को मुश्किल वक़्तु अचे त तव्हांजी मदद लाइ को मौजूदु हुजे, तव्हांजे कमु अचण लाइ को तयारु हुजे। ईअं न हुजे त तव्हां रुखा रूड मग़रूर ज़िंदगी गुज़ारियो ऐं पोइ ज़रूरत जे वक़्तु तकलीफ़ जे वक़्तु आई वेल में तव्हां मुसीबत में पइजी वञो ऐं अकेला रहिजी वञो। त उहो सिर्फ़ु पैसे ते इहो मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजी इहा सोच आहे त इहो सिर्फ़ु पैसे ते लागू नथो थिए त इहो की कजे जो आई वेल कमु अचे या उहो की कजे जो मींहं वसंदे कमु अचे, यानी पंहिंजा तालुकात पंहिंजा जेके वास्ता आहिनि उहे बि सुठा रखिजनि, ठाहे रखिजनि, बचति बि पंहिंजी हुजे, नंढियूं नंढियूं जेके रोज़मर्रा जूं प्रॉब्लम्स आहिनि, मसइला आहिनि, उन्हनि खे मुसलसिल हल कंदो हलिजे। ईअं न थिए त को मुश्किल वक़्तु थी वञे ऐं उहा प्रॉब्लम जेको आहे उहो वॾो थी वञे। सो इहा हुई अॼु जी चङी ॻाल्हि ऐं मूंखे उमेदु आहे त हीउ अॼु जो नंढिड़ो व्लॉग जेतिरो बि हुयो उहो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, मोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो ज़रूरु। ऐं उन खां अलावा छा बि मूं सॼे ॾींहं में कयो आहे थोरो या घणो मूं तव्हां सां शेयर कयो, विच विच में सुस्ती बि कई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सवड़ बि सॾे थी सीअ में, सो उनखे बि जेको आहे रिस्पॉन्स ॾियणो आहे उहो बि ज़रूरी आहे, पर सॼो ॾींहुं न, ईअं न आहे त सॼो टाइम ई असां पंहिंजे हुन बिस्तरे खे ॾेई छॾियूं ऐं पाण बाक़ी ज़िंदगी जा कम पिया रुलंदा हुजनि। सो अलाह सी तव्हांखे ख़ुशि रखे इन ई ॻाल्हि सां, इन चङी ॻाल्हि सां त उहो की कजे जो आई वेल कमु अचे या उहो की कजे जो मींहं वसंदे कमु अचे। इन चङी ॻाल्हि सां अॼु जो व्लॉग ख़तमु कयां थी। अलाह चाहियो अगरि ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां वरी मां नए व्लॉग में मिलंदमि। फ़ोटोज़ जेके आहिनि अॼु मां उहे फ्रेम त करे छॾिया, पिक्चर्स जेके सुराण जी एम्ब्रॉयडरी पर मां कमरे में लॻाया न आहिनि, त जॾहिं बि लॻाईंदमि तव्हां सां मां उहे शेयर कंदमि इनशाला ज़रूरु। सो इनशाला सुभाणे मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो, अलाह भाई।